तालीम याफ़्ता माण्हू उहे अहिड़ा पखीड़ा आहिनि जंहिंजे ॿोलियुनि में पिरनि जा पैगाम ऐं अमुन जा आलाब हूंदा आहिनि, जेके जीअ खे जाॻाईंदा ऐं माण्हुनि जे दिलनि में वलवलो ऐं जोश पैदा कंदा आहिनि। उहे समाज में नई तब्दीली आणण जा ख़्वाहिशमंद हूंदा आहिनि, छाकाणि त इल्मु तमामु वॾी नेमत आहे। इल्मु हासिल कंदड़ ऐं विराईंदड़ खे कॾहिं बि मौत नाहे ईंदो। जेको इल्म खे ज़िंदगी ॾींदो आहे इहो शख़्स कॾहिं बि नाहे मरंदो। अॼु जे जदीद दौर में कंहिं बि क़ौम जी तरक़ीअ जो राज़ इल्म में मथां हुजणु आहे। हक़ीक़ी इल्म जी हासिलात लाइ दिलचस्पी, मेहनत ऐं जिदोजहद अहम हैसियत रखनि था। तालीम सां इंसान सिखी समझी ऐं दुनिया सां गॾु हले थो। बिना मेहनत जे रटो लॻाए या सिफारिशूं कराए वरितल डिग्रियूं सिर्फ़ नाले में ई हूंदियूं आहिनि। उन जी क़ीमत ऐं अहमियत हिकु काग़ज़ खां वधीक नाहे हूंदी। इशफ़ाक़ अहमद साहब, मोस्ट वेलकम सर। तव्हां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। असीं तव्हांखे दिलि सां भली कार चऊं पिया। एडवोकेट अरबाब बुर्दी साहब फिराम लालू रावक खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भली कार चऊं पिया। सिस्टर शहनाज एंड राबेल गुल, कमरदीन कासमी साहब मोस्ट वेलकम। नज़ीर खान भुट्टो साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। हाजी वज़ीर मंगसी फ्राम सऊदी अरबिया खां। ॿिया काफ़ी दोस्त भी लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहिनि। असीं सभिनी खे भली ख्याल चऊं पिया। इम्तियाज़ अली गोपांग साहब मोस्ट वेलकम। असीं वहाँखे दिल सां भली ख्याल चऊं पिया। नज़ीर खान भुट्टो साहब लिखनि था त मोस्ट वेलकम सर। नज़ीर खान भुट्टो साहब मोस्ट वेलकम वंस अगेन। असीं वहाँखे दिल सां भली ख्याल चऊं पिया सर। इस्लाम मुसलमाननि लाइ इल्मु फ़र्ज़ करार ॾिनो आहे। को ज़मानो हो जॾहिं शागिर्द इल्म जी हासिलात ऐं तलाश में सवे हज़ारे मील पंधु सफ़र करे केतिरनि वरनि ताईं घर ऐं वतन खां परे रही इल्म जी उञ उजाईंदा हुआ। उन दौर जा शागिर्द बाअदब ऐं बातहज़ीब मेहनती हूंदा हुआ। वक़्तु पंहिंजे उॾाम भरी त इंसान बि तरक़ी जा केतिरा ई ॾाका मथे चढ़ंदो वियो। वक़्तु बदिलियो त तालीम, तहज़ीब ऐं अदब जा अंदाज़ बि गॾोगॾु बदिलजंदा विया। सिंध जेका समूरी दुनिया में इल्म ऐं अदब जो मर्कज़ रही आहे, इम्तियाज़ साहब मोस्ट वेलकम सर। असीं तव्हांखे भली कार चऊं पिया। अॼु कुझु नेटवर्क जो मसइलो आहे शायदि। दुनिया में सभ खां वधीक तइलीमी दरसगाहूं सिंध में हुयूं। ॿियनि मुल्कनि जा शागिर्द बि उन्हनि दरसगाहुनि मां पढ़ी इल्म खे पखेड़ींदा रहिया ऐं पोइ ज़माने जी गर्दिश सबबि सिंध जे इल्म खे अहिड़ी का नज़र लॻी वई जो धारियनि हमला कया
दरसगाहुनि ऐं लाइब्रेरियुनि खे साड़े तबाह करे छॾियो। नज़ीर ख़ान भुट्टो साहब, तव्हां कुझु मैसेंजर में कमेंट कयो आहे, उहो बाद में पढ़ूं पिया। असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं पिया सर, सॉरी फॉर दैट। छा आहे त अॼु कुझु नेटवर्क जो प्रॉब्लम आहे, नेटवर्क जो मसइलो आहे, तॾहिं प्रोग्राम कटिजी रहियो हुयो। असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं पिया नज़ीर ख़ान भुट्टो साहब। एंड अव्हां जो ई नाले भाई नज़ीर अली मंगसी साहब भी अची चुका आहिनि लाइव प्रोग्राम में। हाणे नज़ीर जे नाम सां ॿ पर्सनैलिटियूं असां सां मौजूदु आहिनि। असीं ॿिन्हिनि खे भलीकार चऊं पिया। इम्तियाज़ अली गोपांग साहब कमेंट में लिखनि पिया त तमामु बहितरीन मौज़ू। वॾी महिरबानी सर इम्तियाज़ साहब। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। नज़ीर ख़ान भुट्टो साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। दुनिया जे जदीद तरक़ी वारे दौर में सिंधियुनि जे इल्मी क़ाबिलियत खे बर्दाश्त न कंदे सियासत जे नाले ते तालीमी इदारनि में इल्म दुश्मननि नौजवाननि खे तालीम खां परे करे छॾियो। प्यारे राशिद साहब, असांजो पहिरीं प्यारो दोस्त, वो कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। वॾी महिरबानी राशिद साहब। तव्हां वंस अगेन कमेंट लिखियो आहे त हक़ मसात जानी। वॾी महिरबानी सर। तव्हां कमेंट सां गॾोगॾु कुझु दिलियूं बि मोकिले पिया। वॾी महिरबानी। मोहम्मद फारूक फिराम लंडन में लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। वंस अगेन मोस्ट वेलकम सर। मौलाई इरफान मुगैरी साहब, मोस्ट वेलकम। आमिर शेख, वंस अगेन राशिद साहब कमेंट में लिखनि पिया था बिल्कुलु साईं, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, आमीन या रब्बिल आलमीन। मौलाई इरफान मुगैरी साहब लिखनि पिया कमेंट में त सलाम अता जान। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। वॾी महिरबानी सर। नज़ीर ख़ान भुट्टो साहब, तव्हां बि कुझु लिखी रहिया आहियो। अञा ताईं अव्हांजो कमेंट न अची चुको आहे। वॾी महिरबानी सर। असांखे यादि आहे जॾहिं तव्हां कुर्ब मंझां असांखे सॾे विहारे पंहिंजे भरिसां प्यार भरी चांहि पीआरियव ऐं बोतल पीआरियव। वॾी महिरबानी सर। मौलाई इरफान मुगैरी साहब कमेंट में लिखनि पिया त कुर्ब अदा फ्रॉम दुबई भाईजान। अच्छा। एंड राशिद साहब कमेंट में लिखनि पिया त फ्रॉम जिद्दा सऊदी अरबिया। महिरबानी सर। माना यानी कि असांजो आवाज़ हिन वक़्तु दुबई अरब इमारात एंड सऊदी अरबिया में भी असांजो आवाज़ मौजूदु आहे। ऐं असांजो ॿियो दोस्त भी मौजूदु आहे, मोहम्मद फारूक फ्रॉम लंडन मां। ऐं काफ़ी दोस्त पंहिंजे शहर कंबर खां भी ॿुधी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं पिया। सियासत जे नाले ते तालीमी इदारनि में इल्म दुश्मननि नौजवाननि खे तालीम खां परे करे छॾियो। तालीम बजाए नौजवाननि खे क्राइम गुंडागर्दीअ में लॻाए छॾियो। ऐं ईअं असां इल्म खां महरूम ऐं परे थींदा वियासीं। ऐं अॼु असांजे मुल्क में हज़ारे स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं हुजण बावजूदु मुआशरे में इख़्लाक़ियात ऐं तहज़ीब जो को नालो निशान नाहे। सिंध में 1980 वारे ॾहाके खां तालीम तबाह थियणु शुरू थी। नौजवाननि खे सियासत जे नाले ते तालीम खां परे कयो वियो। पर उन बावजूदु मेहनती ऐं इल्म सां चाह रखंदड़ नौजवाननि नौजवान पढ़ी अॻिते वधंदा रहिया ऐं मुल्क लाइ कारहमंद किरदार अदा कंदा रहिया आहिनि। अॼु जो नौजवान तालीम जी अहमियत खे सम्झे थो
ऐं पढ़णु चाहे थो मौला इरफान मुगेरी साहब कमेंट में चांहि जा कप्स ऐं डॿाऊं ॿधी रहनि, वॾियूं महिरबानियूं सर। अच्छा वंस अगेन असांखे पंहिंजो मोबाइल नंबर मोकिलनि पिया दुबई अरब इमारात खां। कुर्बाता जान, वॾियूं महिरबानियूं सर। नज़ीर खान भुट्टो साहब कमेंट में लिखनि पिया, साईं असां त प्रोग्राम में रोज़ शामिल थियूं पर आवाज़ सही पियो अचे। वॾी महिरबानी सर। नज़ीर खान भुट्टो साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव, असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। जेके नौजवाननि जे इल्म जी उन उजाए सघनि। अच्छा राशिद साहब वंस अगेन मोस्ट वेलकम। जंहिं सबबु नौजवान ॿाहिरि मुल्क जी तालीमी इदारनि में पढ़णु चाहे थो, पर केतिरा ई नौजवान सही रहनुमाई आगाही न हुअण सबबु दुनिया जे मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि मां महरूम रहिजी वेंदा आहिनि। मौला इरफान मुगेरी साहब असांजो दोस्त वंस अगेन कमेंट में लिखनि पिया त सर पंहिंजो नंबर मोकिलियो सर। ज़रूरु मोकिलींदासीं, अव्हां ॾे असीं पंहिंजो नंबर आफ्टर लाइव प्रोग्राम खां बाद में इंशाअल्लाह ताला मैसेंजर में। वॾी महिरबानी सर। जी दोस्तों, जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां, अव्हां जी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। हाणे असांखे ॾियो इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखो। वॾियूं महिरबानियूं। अच्छा असांजो दोस्त करम मंगसी साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। एंड मोहम्मद कासिम फ्राम नसीराबाद नाके खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। सर असांजो प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम पज़ीर ते पहुची चुको आहे। अच्छा महिरबानी नज़ीर खान भुट्टो साहब, तव्हां कमेंट में लिखो पिया त हाणे बि आवाज़ कटिजी ऐं रुकिजे पियो। सर चाहे त ज़ोंग नेटवर्क असां वटि आहे, पर सिग्नलूं घटि हुजण जे करे प्रोग्राम कंटिन्यूअसली न पियो हले। सॉरी फॉर दैट। अल्लाह हाफ़िज़। वॾी महिरबानियूं।